ये असांजा पाचा छंटी दा दोस्त पिया अचन नमाज जी तैयारी थन अल्लाह कबूल कंदुन। अस्सलाम वालेकुम केड़ा हाल आहिनि दोस्तो खुश आहियो खैरियत आहे। असां हाणे नमाज जी तैयारी में पिया वञूं नमाज मस्जिद ते अची आहियूं। हीअ मस्जिद आहे इहे असांजा दोस्त आहिनि सेल्फी पिया ठाहिनि। हाणे नमाज पढ़ी पोइ बकाया ॻाल्हियूं तव्हांखे बाद में था ॿुधायूं। इहे असांजा दोस्त आहिनि अची रहिया आहिनि नमाज अदा करण जे लाइ ईद नमाज। ही सिफ़ूं पियूं लॻनि नमाज जूं। ही ख़ूबसूरत मस्जिद आहे। नमाज अदा करे यार बैठा यार नमाज असां अदा करे छॾी। यार ख़ूबसूरत मनाज़र तव्हांखे कुझु मस्जिद जा ऐं दोस्तनि जा बि दसियूं जिते हिक ॿिए जूं सेल्फियूं कढी रहिया आहिनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई रहिया आहिनि। ही ख़ूबसूरत मस्जिद आहे जिते असां आया आहियूं नमाज अदा करण। हिते सभु दोस्त नमाज अदा करण खां पोइ हिक ॿिए जूं सेल्फियूं वग़ैरह कढी रहिया आहिनि। ही ख़ूबसूरत मनाज़र आहिनि उनजे ओसे पासे जा आस पास जा।